अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ला इलाहा इल्ला अंता सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। सभी ॾिसण मदन वारनि खे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि ताला व बरकातुहू। मुंहिंजा दोस्तो, जेकी आयत करीमा तिलावत कई वई आहे, हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु ताला अन्हु चवनि था त हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जिन फरमायो त ला इलाहा इल्ला अंता सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। हर ॾुख ऐं ग़म जी दुआ आहे, यानी जेको ॾुख में हुजे, मुश्किलात में हुजे, मुसीबत में हुजे त हिन आयत करीमा खे घणो पढ़ंदो करे। जेको माण्हू के मुश्किल में हुजे उहा दुआ पढ़े। मुश्किल अल्लाह तबारक व ताला हिन आयत करीमा जे बरकत सां अल्लाह तबारक व ताला उन मुश्किल खे हल करे छॾींदो आहे। हिन आयत करीमा जूं ॿियूं केतिरियूं फ़ज़ीलतूं बरकतूं लिखियल आहिनि। ख़ासि करे राति जो उथी पढ़णु हर मुश्किल जो हल आहे। हज़रत शाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाहि ताला अलैहि या हज़रत शाह वलीउल्लाह रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमाइनि था, तहज्जुद जे वक़्त या सोमाणी यानी इशा जी निमाज़ खां पोइ बावज़ू 200 दफ़ा कुझु ॾींहं जेको शख़्स हाजत लाइ पढ़ंदो, यानी पढ़ी करे हर इशा जी निमाज़ खां पोइ बावज़ू 200 भेरा पढ़ंदो, अल्लाह तबारक व ताला खां जाइज़ दुआ घुरंदो, मुंहिंजा मौला मां बीमार हा, मुंहिंजे धंधे में, मुंहिंजे वापार में, मुंहिंजे कारोबार में बरकत कोन्हे। अल्लाह तबारक व ताला उन बंदे जी बाने जी उहा दुआ क़बूल फरमाईंदो आहे। सो मुंहिंजा दोस्तो, आयत पढ़ण में को टाइम कोन लॻंदो, वक़्तु कोन लॻंदो, थोरी नंढड़ी आयत आहे, इन आयत खे पढ़ियो वञे। ला इलाहा इल्ला अंता सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन।